3 ॾींहं खां जमाए सगुरी ॻोठ जा माण्हू वठी उहो जेको परियों बंदि जेको टुटो आहे असां उनखे संभालियो। उन टाइम ही बंदि कोन हुयो ॾिनल, सिर्फ़ु हू बंदि हुयो, उनखे असां संभालियो आहे। तक़रीबन 4000 कटा असां उन में लॻाया आहिनि ऐं 2-3 जॻहियूं सफ़ा ख़तरनाक जॻहियूं जेका ऐं DC साहिब खे डेली DC साहिब ईंदो रहियो आहे, उनखे डेली रिक्वेस्ट कई मुंहिंजो सर एक्सीवेटर मशीन ॾियो चेन वारी जेका उन साइड वेंदी उन घरनि खे बंदि कंदी। सभिनी हींअर 1000 खां वधीक कटा भरिया आहिनि, इहे रखिया आहिनि स्पेयर में। हाणे असां हिनखे बंदि खे क़ाबू करण जे लाइ बीठा आहियूं ऐं असीं कंदासीं। असां सांगड़ वारनि लाइ, ॻोठ वारनि लाइ, सभिनी जे लाइ असीं हाणे हिन बंदि खे क़ाबू कंदा। 100 खां 150 माण्हू हींअर हिते मुंहिंजा मौजूदु आहिनि जेके हिन बंदि खे क़ाबू करण जे लाइ एनी टाइम तयारु आहिनि ऐं इंशाअल्लाह हिनखे रोकींदासीं जेतिरो रोके सघियासीं। ऐं फ़िलहालु इन जो जेको मुस्तक़िल जेको हल आहे हींअर उहो मिठड़ाऊ खे कट ॾिनी वञे त बहितरु थींदो। 35-33 किलोमीटर जो पाणी आहे जेको सॼो हितां लंघंदो, छो त हीअ बरसाति जो पाणी नथो ॿोड़े पियो थो। जेको शाखूं हलनि थियूं पियूं, 6 शाखूं हलनि थियूं पियूं, सदरठ 1, सदरठ 2, मंगली, समाथरी ऐं पंहिंजो लुंडी शाख, इहे फीडर 5-6 शाखूं हलनि थियूं पियूं, मुसलसिल हलनि थियूं पियूं, उन्हनि त ॿोड़ियो आहे हिनखे। हिते DC साहिबु आयो, मूं चयोमांसि मुंहिंजो महिरबानी करे मिठड़ाऊ हले थो पियो उनखे बंदि कराए ऐं उहो जेको पाणी आहे हिन सिमनाले खे तव्हां ओॾां कटिजो ताकी त हुनजो प्रेशर टुटे। हिन पाणी जो प्रेशर टुटंदो, जॾहिं पाणी उतां तेज़ी सां निकिरंदो त हीउ प्रेशर टुटी वेंदो जो। अञा ताईं DC साहिबु मूंखे चयो त आउं करायां थो, पर अञा ताईं चए थो मूंखे मथां खां इजाज़त नथी मिले। तक़रीबन कोई 30-40 किलोमीटर जो जेको फ़ासिलो आहे, बिल्कुलु उन में 5-6 फुट पाणी आहे। उहो पाणी टोटल अची हिते गॾु थियो आहे। अल्लाह ख़ैर करे, बसि अल्लाह सांगड़ खे बचाए। असां सभु जेको सो कोशिशि कयूं पिया त कहिड़े बि हालत सां, कहिड़े बि तरीक़े सां सांगड़ सिटी बचाइणो आहे, महिनत करणी आहे। सभु भाइर दोस्त गॾिजी इन ते कोशिशि कनि ऐं जेको सो सभु कोशिशि कंदा तॾहिं ही मसइलो हल थींदो। इंशाअल्लाह उमेदु आहे असांखे त असां सांगड़ बचाईंदासीं। कंहिं बि हालत में, हर सूरत में, कंहिं बि तरीक़े से असांखे सांगड़ सिटी बचाइणो आहे। मैं सलाम पेश करता हूँ। इस वक्त इस मुश्किल घड़ी में हमेशा आर्मी हमारे साथ होती है, पहले भी है, आज भी है। तो क्यों ना इस नाअहलसंद हुकूमत को एक तरफ करके हुकूमत वक्ती तौर सिंध की आप संभालो, खुदा और रसूल को मानो, इस बयान को रिकॉर्ड में रखो। मैं तो उनको कहूँगा सिलेक्टेड वो, क्यों कि आज ना नवीद ड्रेरो का यहाँ घर है, ना उसकी कम्युनिटी है, ना उसको कोई दर्द है, ना यहाँ की इंतज़ामिया को कोई खाला का बेटा यहाँ रहता है। अगर यहाँ रहते हैं तो पीर साहब के मुरीदीन रहते हैं, उनके फॉलोअर्स रहते हैं और हम जैसे वर्कर रहते हैं। अगर हम किसी का जानी माली नुकसान होगा तो हमारा होगा, उनका कुछ नहीं जाता। उन्होंने सेल्फियाँ निकलवानी है, नेशनल इंटरनेशनल फंड्स लेने हैं उन्होंने। हम जितना डूबेंगे उनको उतना ज़्यादा फ़ायदा होगा, लिहाजा उन्होंने हम सबको डुबोना है। ये मैं आपकी तवज्जो से कहना चाहता हूँ वफाकी इदारों से कि वो आएँ, वो इंटरप्ट करें और मौजूदा हालात में अगर वो मुदाखलत करके, ये जो हमारी सजेशन है वो सजेशन ये है कि बांध को बंद किया जाए, बांध को कट दिए जाए, पंपिंग स्टेशन चलाई जाए तो ये पानी का प्रेशर कम होगा। अदरवाइज 6 शाखें पीछे चल रही हैं, उनको भी बंद किया जाए। नहीं तो ये बंद कुछ नहीं करेंगे। आपके सांगड़ को, टिम्मू को, आपकी ये पूरी जो तकरीबन यहाँ से 50 किलोमीटर आगे सबको डुबोएंगे। ये इतना पानी है।